नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेवदाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत आहे। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। भावनगर जे सीहोर में ॿिनि बूटलेगरनि जे विच में थी मारामारी। भावनगर जे सीहोर शहर में दारूअ जो धंधो कंदड़ ॿिनि बूटलेगरनि जे विच में हथियारनि सां मारामारी थियण ते पुलिस मौके ते पहुची मामलो शांत कयो हुओ। पाटण पासे कार एक्सीडेंट में हिक जी थी मौत। पाटण जे राधनपुर पासे हिक कार पुल तां हेठि खाईअ में किरण ते कार में वेठल हिक जी मौत थी हुई ऐं 4 ॼणा घायल थियण ते इलाज लाइ हॉस्पिटल में दाख़िल कया विया हुआ। सूरत में वर्ल्ड टीबी डे जो थियो हिक ख़ासि प्रोग्राम। 24 मार्च वर्ल्ड टीबी डे हुअण ते सूरत महानगर पालिका पारां ख़ासि प्रोग्राम रखियो वियो हुओ, जंहिंमें टीबीअ जी बीमारीअ लाइ जागृति आणण जो प्रयास कयो वियो हुओ। लालू यादव के चौथे केस में थी 7 साल जी सज़ा। बिहार जे पूर्व मुख्यमंत्री ऐं चारा स्कैंडल जे आरोपी लालू प्रसाद यादव के सीबीआई कोर्ट पारां चौथे केस में पिण 7 सालनि जी जेल जी सज़ा करण में आई आहे। कश्मीर में हुमलो कंदड़ 2 आतंकवादी थिया ठार। कश्मीर जे कुपवाड़ा में भारतीय सेना ते हुमलो करण खां पोइ ॿिन्ही जे विच में थियल गोलीबारीअ में भारतीय सेना पारां 2 आतंकियुनि जो एनकाउंटर कयो वियो हुओ। जर्मन जे राष्ट्रपतिअ दिल्ली जी वरिती मुलाक़ात। जर्मन जो राष्ट्रपति फ्रैंक वॉल्टर पंहिंजी औरत सां दिल्ली ईंदे राष्ट्रपति कोविंद ऐं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ ॿिन्ही जो स्वागत कयो हुओ। दिमाग जा पूरा अघ न मिलण ते कुर्मियुनि खे परेशानी।
तुमाक जा अघ पूरा न मिलण ते तुमाक जो फसल कंदड़ कुर्मिन विजापुर जे मार्केट में धरना करे मामलतदार के आवेदन पत्र ॾिनो हुओ। गोंडल में मर्द ही औरत जो कत्ल करे कयो हुओ आपघात। गोंडल में मिलियल बिन लाशुन जी कयल तहकीकात में मर्द के पंहिंजी औरत ते हुन जे जुवान पुट सां ही नाजायज़ संबंध हुअण जी शंका ते औरत जो कत्ल करे पाण पिण आपघात कयो हुअण जो ज़ाहिर थियो आहे। આજે જોવાજે રસુલપુરામાં લીમડાના ઝાડ ઉપર જે બે લાશો લટકતી હતી અને જે એમનું બાળક છે 20 વર્ષનો છે છોકરો, એને પણ માથામાં વાગ્યું, લોહી નીકળ્યું, એને જુનાગઢ હોસ્પિટલમાં દાખલ કર્યા હતા અને હાલમાં રાજકોટ દાખલ કર્યા છે, 2 ભાન છે। તો ખરેખર એ છોકરાને ભાનમાં આવે તો પૂછવાથી આપણને સાચું રહસ્ય ખબર પડે શું છે। હાલમાં તપાસ ચાલુ છે। अरवली में मास्टरन के ॾिनी वई तालीम। अरवली ज़िले में मास्तरन के एक ख़ास तालीम ॾिनी वई हुई, जंहिंमें दिव्यांग शागिर्दनि सां कहिड़ो व्यवहार रखिजे उन जी ॼाण ॾिनी वई हुई। मोड़ासा में पाणीअ जी तंगी ते माण्हू आहिनि परेशान। मोड़ासा तालुके जे ॻोठ में सरकार पारां ठाहियल टांकनि जे हूंदे बि प्रशासन जी बेदरकारीअ जे करे पाणीअ जी तंगी थियण ते माण्हू परेशानीअ जो सामनो करे रहिया आहिनि। राज्यसभा जी 12 सीटूं भाजपा जे कब्ज़े में। राज्यसभा जी 26 सीटुनि ते थियल चूंडुनि में सभ खां वधीक 12 सीटूं भाजपा कब्ज़े कयूं आहिनि, जिन में यूपीअ जी 10 सीटुनि मां 9 सीटूं भाजपा कब्ज़े कयूं आहिनि। ॿियनि राज्यनि खां गुजरात जो कर्ज़ आहे घणो घटि। गुजरात जे डेप्यूटी चीफ मिनिस्टर नितिन पटेल कांग्रेस के जवाब ॾींदे चयो त ॿियनि राज्यनि खां गुजरात जो कर्ज़ घणो घटि आहे ऐं 14 सालनि में गुजरात हिकु दफ़ो बि ओवरड्राफ्ट वरितो न आहे।
HSRP नंबर प्लेट जी मुदत में थियो वधारो। गुजरात RTO पारां HSRP नंबर प्लेट लगाइण ज़रूरी हुअण ते नई प्लेट लगाइण जे मुद्दे ते वधारो करे आख़िरी तारीख़ 30 अप्रैल मुक़रर कई वई आहे। अहमदाबाद में मेडिकल स्टूडेंट्स पेश कयो सोशल नाटक। वुमेन्स हैरेसमेंट अटकाइण लाइ VS मेडिकल कॉलेज जे स्टूडेंट्स पारां अहमदाबाद जे साबरमती रिवर फ्रंट ते सोशल नाटक पेश करण में आयो हुओ। આ જે નાટક છે એ નાટકનું નામ છે અબ્યુઝ ઇનજસ્ટિસ એનીવેર ઇઝ અ થ્રેટ ટુ જસ્ટિસ એવરીવેર। આ નાટક શોષણ બદલ છે અને આમાં 5 પ્રકારના શોષણને અમે ફોકસ કર્યું છે। એ છે ચાઇલ્ડ અબ્યુઝ, મેરિટલ અબ્યુઝ, એલ્ડરલી અબ્યુઝ, સબસ્ટન્સ અબ્યુઝ અને સેક્સ્યુઅલ અબ્યુઝ। अहमदाबाद में मोबाइल में ब्लास्ट थियण ते हिक जुआन जख्मी। अहमदाबाद जे अमराईवाड़ीअ में जुआन जे खीसे में रहियल कार्बन कंपनीअ जो मोबाइल फोन फाटण ते जुआन जख्मी थियो हुओ। कर्ज माफ़ीअ जे सरकारी निवेदन ते हारी आहिनि परेशान। कुरमिन जो कर्ज माफ़ करण ते सरकार पारां कयल निवेदन जो अरवली ज़िले जे कुरमिन विरोध करे पंहिंजो गुस्सो जतायो हुओ। सूरत महानगर पालिका जी कार्यवाही ते आवाज़ जे रहंदरन में नाराज़गी। सूरत में आवाज़ जा हफ्ता ज़बरदस्तीअ सां उघराइण जे करे आवास में रहंदरन महानगर पालिका जी कार्यपद्धतीअ जे साम्हूं पंहिंजी नाराज़गी जताई आहे। अन्ना जे समर्थन में राजकोट में पिण थिया धरना। अन्ना हज़ारे पारां दिल्लीअ में मोदी सरकार जे साम्हूं धरना शुरू कया आहिनि, तॾहिं हुन जे समर्थन में राजकोट में पिण केतिरनि माण्हुनि धरना शुरू कया आहिनि। सूरत में जुआन कयो आपघात जो प्रयास। सूरत में आपघात करण लाइ अमरेली ब्रिज ते चढ़ी वियल जुआन खे रस्ते ते वेंदड़ माण्हुनि ई पकड़े करे बचाए वरितो हुओ। वलसाड़ में बोर्ड एग्जाम में थींदड़ चोरीअ जो वीडियो थियो वायरल। वलसाड़ जी हिक स्कूल में बोर्ड जे इम्तिहान में स्टाफ पारां कराइण ईंदड़ चोरीअ जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण ते तपास जा आदेश ॾिना विया आहिनि।
भावनगर में हेमू कालाणीअ खे ॾिनी वई श्रद्धांजलि। सिंध जे सपूत अमर शहीद हेमू कालाणीअ जो अॼु जन्मॾींहुं हुअण ते सिंधु सेना पारां माताजी देवूमा ऐं फ़कीर दीपक साईंअ जे हथां पुष्पमाला पहिराए श्रद्धांजलि ॾिनी वई हुई। पर उनको भी खुशी जी ॻाल्हि आहे कि पंहिंजे सिंधी समाज जी आन बान शान अहिड़ा हेमू कलाणी जी, तव्हां सभिनी नालो ॿुधो हूंदो, अहिड़ा शहीद हेमू कलाणी जी जिन्हनि ॾाढी नंढी उमिरि में पंहिंजी मातृभूमि जे लाइ पंहिंजे प्राणनि जी आहुति ॾिनी, पंहिंजी समाज जे लाइ गौरव जी ॻाल्हि। अॼु अहिड़े संत पंहिंजे साईं हेमू कलाणी जो जन्मदिन आहे त पंहिंजा संत भाई साहब दीपक कुमार जी दुख भंजन देवमा ऐं पंहिंजा समाज जा अॻियां जेका बि हिते आहिनि, त अॼु पाण साईं सभिनीनि जे आशीर्वाद युवाउनि जे मथां अचे, जे इन्ही जोश सां जुसे साईं जे हेमू कलाणी जी देश जी सेवा कई, समाज जी सेवा कई, अहिड़ो आशीर्वाद सॼे समाज जे युवाओं खे मिले, संतनि जो, माता जन जो। त साईं शहीद हेमू कलाणी जिन जी स्मृति आहे हुन ते पाण पुष्पांजलि माता जी देवमा जी और भाई साहब दीपक कुमार जी पुष्पांजलि कंदा। भावनगर में झूलेलाल जी मल्हाई वई छठी। भावनगर जे सिंधु नगर में आयल झूलेलाल जे वॾे मंदिर में मल्हायल छठीअ में सत्संग सां गॾु फ़कीर साईं दीपक ऐं संत त्यागी बापूअ जे हथां केक कटण में आई हुई। यूपीअ जे चीफ मिनिस्टर योगीअ कई झूलेलाल जी आरती। लखनऊ में सिंधी समाज पारां मल्हायल चेटीचंड महोत्सव में उत्तर प्रदेश जे मुख्यमंत्री योगी नाथ हाज़िरी ॾेई करे झूलेलाल जी आरतीअ में पिणु भैरो वरितो हुओ। कच्छ में अंग्रेजी शराब भरियल कार थी कब्ज़े। कच्छ जे बचाव पासे पुलिस खे ॾिसी करे 2.25 लखनि जो शराब भरियल कार छॾे 2 बुटलेगर भॼी वञण ते पुलिस कार ऐं शराब कब्ज़े कयो हुओ।
कच्छ खां पोइ राजकोट में मिली शराब जी फैक्ट्री। कच्छ जे आदिपुर में डुप्लीकेट शराब ठाहिण जी फैक्ट्री मिलण खां पोइ कच्छ पुलिस पारां राजकोट जे वांकानेर में पिण अहिड़ी फैक्ट्रीअ जो पर्दाफाश करे 3 बूटलेगरनि खे गिरफ़्तार कयो हुओ। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेवनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी TV। जय झूलेलाल।